खबर शामिल कयूं पिया उस्मान चावड़ी खां। उस्मान चावड़ी शहरी इताद जे अॻुवाणनि डीएसपी झंडो मरी, महबूब लुंड, एसएचओ उमर सां अफज़ल मंगसीअ सां शहर जे अमन अमान में बहितरी लाइ मुलाक़ातूं कयूं। मुलाक़ात दौरान शहरी इताद जे अॻुवाणनि डीएसपी झंडो मरी, महबूब लुंड, एसएचओ उमर सां अफज़ल मंगसीअ जी अमन अमान जूं तारीफ़ूं कयूं। शहरी इताद जे अॻुवाणनि जो चवणु हो त शहर जे मुख़्तलिफ़ पॉइंटनि ते सीसीटीवी कैमराऊं लॻाए पुलिस सां हर मुमकिन तावन में रहंदासीं। शहर जे अॻुवाणनि जो वधीक चवणु हो त गुज़िरियल ॾींहुं मोटरसाइकिल चाबी चोर गिरोह खे पकिड़े शहर जे अमन अमान लाइ उमरसान पुलिस बहितरीन कदम खयो आहे। उन मौक़े ते शहरी इताद जे अॻुवान शाहिद हुसैन साहिवाल, यासीन मरी, मुस्तफ़ा हनीफ बलोच, मीर ज़ाहिद बलोच, शेर मोहम्मद आकिलानी, अजय कुमार पिणु मौजूद आहे। रिपोर्ट करे हनीफ बलोच, बे न्यूज़, उस्मान चावड़ी।